मुल्क शरीफ़ में हथरादू महांगाई पोरियत तबके जो जीअण जंजाल करे छॾियो। पोरियत तबके जा ॿई हथ मथे ते। गोश्त त परे जी ॻाल्हि आहे, सब्जी फ्रूट समेत अटे जा अघ चोट चढ़ियल, जंहिं सबबि मज़दूर तबिको समेत सरहदी ॿारनि जा पिण हथ मथे ते अची विया। शहरियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल हफ़्ते मुख़्तियार कार अची शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी ॾंड पिण वसूल करण बावजूद बि रोज़मर्रा जी शयुनि में का बि लाथ न अची सघी। संदन वधीक चवणु आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में लाथ ऐं डॉलर जे सस्तो थियण बावजूद बि रोज़मर्रा जी शयुनि में का कमी न थी सघी, जंहिं सबबि घर जो गाॾो हलाइण ॾुखियो थी वियो आहे। शहरियुनि पारां DC टंडोल हयार समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बाअसर दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हथरादू महांगाई ते कंट्रोल करे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत खे रिलीफ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।